अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अनसेंसर्ड विद फयाज़ नाइज संगत मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइज। नाज़रीन, मुल्क जे अंदर जेको इदारती जेको बहरान आहे उहो हर नए ॾींहुं वधीक गहरो थींदो पियो वञे। कल बि असां पंहिंजे प्रोग्राम में इन मामले ते डिस्कस कयो हुयोसीं त पाकिस्तान जे अंदरि जेका हिन वक़्तु अदालतुनि जे हवाले सां जेको मुख़्तलिफ़ जेके लॉ मेकर्स आहिनि, पार्लियामेंट जा मेंबर आहिनि, उहे मुतहदा क़ौम मूवमेंट जो मुस्तफ़ा कमाल हुजे या असांजो सेनेटर फैसल वावडा हुजे या उनखां अलावा तलाल चौधरी हुजे या ॿिया जेके PMLN ऐं या पंहिंजो IPP सां तालुक़ रखंदड़ जेके असांजा लॉ मेकर्स आहिनि, उन्हनि जहिड़नि सां अदालतुनि खे तनक़ीद जो निशानो बणायो आहे। उन ते असांजी हुकूमत ख़ासि तरह प्राइम मिनिस्टर साहिबु ख़ामोश आहिनि ऐं साॻे वक़्तु मुल्क जे अंदरि इहो पंहिंजो सवाल उथणु शुरू थी विया आहिनि त हिन सॼे बहरान में मुल्क जे वफ़ाक़ जो सभ खां जेको आहे अहम जेको इदारो पंहिंजो उहिदो आहे ऐं जेको पंहिंजे वफ़ाक़ जी जेको अलामत सम्झियो वेंदो आहे, सदर मोहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी साहब, जेको साॻे वक़्तु रिकंसिलेशन या मफ़ाहमत जो बादशाह बि सम्झियो वञे थो, उहो हिन सॼे बहरान में छो पंहिंजो रोल अदा नथो करे पियो। ॿी तरफ़ असांखे ख़ुदि ख़ैबर पख्तूनख्वा जी जेका हुकूमत आहे, उनमें अली अमीन गंडापुर साहब जेको आहे, जेके उतां जा वॾा वज़ीर आहिनि, उन्हनि जो हर नए ॾींहुं को न को अहिड़ो बयानु अचे थो जेको कंहिं बि तरह ते हिकिड़े रियासती हिकिड़े यूनिट जे, हिकिड़े फेडरेटिंग यूनिट जे चीफ एग्जीक्यूटिव जे हिकिड़े ज़िम्मेवाराना एटीट्यूड जी निशानदेही नथो करे। मजमूई तौर ते असांजा जेके अस्करी इदारा आहिनि, अस्करी इदारनि जे पारां जेको स्टेटमेंट्स आयूं 9 मई खां पहिरियों ऐं उनखां असांजे DGISPR बि प्रेस कॉन्फ्रेंस कई, उनखां अलावा असांजे आर्मी चीफ बि उन ते गुफ़्तगू कई। त इहो सॼो जेको मामिलो हुयो, उनमें असांखे किथे बि रिकंसिलेटरी टोन जेको आहे उहो नज़र कोन थो अचे पियो। छा असां इन बहरान मां अॻिते वधण लाइ असां वटि को वे फॉरवर्ड आहे या न आहे? कल बि असां इन मामले ते गुफ़्तगू कईसीं। अॼु उन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था। असांखे जॉइन कयो आहे स्टूडियो में जनाब सोहेल सांगी साहब, मुंहिंजे सीनियर सहाफ़ी ऐं नामियात तहज़ीनगार, जिन्हनि इस्लामाबाद मां असांखे आहे जनाब एजाज़ अहमद साहब। अस्सलाम वालेकुम सर। कीअं था ॾिसो ही जेको बहरान आहे, उनमें असांखे किथे बि कंहिं बि पासे खां को रिकंसिलेशन जो को इनिशिएटिव नज़र कोन थो अचे? ॾिसो, इन में हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त इहो जेको बुनियादी तरह सां टकराव आहे, उहो आहे अदलिया जे विच में ऐं ॿियो जेको आहे साम्हूं आहे सिक्योरिटी फोर्सिस, सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट जंहिंखे पाण चऊं था। हिकिड़ो त उहो आहे। ॿियो जेको आहे उहो इहो आहे, उहो आहे PTI जेको आहे गुणू बानी आहे उहो, ऐं या PTI, ऐं उहो बि जेको वञी बीहे थो सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ु। इहे ॿ हिकिड़ा टकर जेके आहिनि इहे आहिनि। जेका हिकिड़ो टियों बि आहे साईं, हिकिड़ो टियों बि आहे माज़रत सां, जेको तव्हां उज़मा कारदार साहब खे कल्ह के प्रोग्राम में बि कोट कयो हुयो, पाण गुजरात हफ़्ते उनखे वरितो हुयोसीं। उन जो चवणु इहो आहे त अदालतूं जेके आहिनि बानी PTI खे रिलीफ ॾियनि पियूं, ऐं असांजे पंहिंजो एजाज़ अहमद साहब जो बि इहो ख़्यालु आहे त टियों तज़ाद इहो आहे त हुकूमत ख़ुदि अदालतुनि जे रविश खां ख़ुशि न आहे। मुंहिंजे ख़्याल में अदालतुनि वारो जेको मामिलो आहे उहो थोरो हिन खां मुख़्तलिफ़ आहे। उनखे तव्हां जीअं ॿुधायो या कल्ह एजाज़ साहब बि जीअं ॻाल्हि पई कई, उहो पंहिंजी जाइ ते थी सघे थी, पर जेको अहम आहे उहो इहे ॿ जेके टकर उन में, ऐं उन में हुकूमत जे लाइ ॾाढो ॾुखियो थी थो पए। हिकिड़े पासे अदालतूं ऐं उनजो जेको दबाव आहे उहो, ॿिए पासे जेको ख़ुदि सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट आहे उन जो जेको दबाव चइजे या उन जो जेको असरु चइजे उहो आहे। इन जे करे इहे ॿई जेके वॾियूं सियासी पार्टियूं मुल्क जूं, जंहिंजी हुकूमत बि आहे, उहे इन पोज़ीशन में न पियूं पंहिंजे पाण खे सम्झनि त कंहिं तरीक़े सां कोई अॻिते वधी सघनि, को क़दम खणी सघनि। त ऐं जेकॾहिं उनखे तेसि ताईं मुंहिंजे ख़्याल में उन लाइ वधीक ॾुखियो थींदो जेसि ताईं इन्हनि खे सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट जे तरफ़ां को बाक़ाइदे सां उन जी एश्योरेंस नथी मिले त पोइ ॻाल्हि खे वधाइनि, या उहा जेकॾहिं चाहे थी त ॻाल्हियूं कयूं वञनि त पोइ त ई कंदा, न त न पिया करे सघनि। अच्छा एजाज अहमद साहब, इस्लामाबाद के फिजाओं के अंदर क्या खबरें हैं, क्या अपना सरगोशियां हैं कि ये जो मामला है
یہ اپنی نوعیت کا کتنی اس میں سنگینی ہے, اور اس میں ابھی تک کہیں سے بھی کوئی ریکنسیلیشن کی اپنا انیشیٹو جو ہے یا ایفرٹ جو ہے وہ ہمیں نظر نہیں آتی. اس کی کیا وجوہات ہے؟ دیکھیں فیصد, ایک تو میں ذرا, آپ نے ابھی جو انٹرو دیا اس میں آپ یہ کہہ رہے تھے کہ آصف علی زرداری بھی ایک کردار ادا کرتے دکھائی نہیں دیتے. ایک پرابلم ہے ہمارے یہاں نا, ہم یہ سمجھتے ہیں کہ جو شخصیت کہیں موجود ہے تو وہ تمام آئین اور قانون کو بالا پر رکھ دے اور پھر اپنا کردار ادا کرے. یہ موجودہ صورتحال میں تو یہ بالکل ہی ممکن نہیں ہے, اور ادروائز بھی اس کو ہونا نہیں چاہیے. آئین اور قانون یہ کہتے ہیں, اور جو بنیادی روح ہوتی ہے آئین اور قانون کی کسی کی بھی, وہ یہ ہوتی ہے کہ آپ اچھا کام بھی کرنا چاہتے ہیں تو اس کے لیے غلط راستہ اختیار نہیں کریں. ہمارے یہاں پرابلم یہ ہے کہ صدر مملکت کا جو ہوتا ہے وہ سیریمونیل ہے, اس پر جو شخص بھی بیٹھی ہو وہ اس کو ریاستی معاملات میں, حکومتی معاملات میں کردار اس وقت ادا کرنا ہوتا ہے جب پرائم منسٹر ایڈوائز کرے. گزشتہ روز رانا ساولہ نے ایک دی ہے یہ انڈیکیشن کہ وزیر اعظم صدر مملکت کو ایڈوائز بھیج رہے ہیں کیونکہ ہم صدر مملکت کے تجربے سے فائدہ اٹھانا چاہتے ہیں. اب مسلم لیگ نون اس وقت اپنی کچھ انٹرنل ڈائنامکس کا شکار ہے. آج ان کی ورکنگ کمیٹی کا لیکن اعجاز احمد صاحب اپنا معذرت کے ساتھ, اگر صدر مملکت لا اینڈ آرڈر کی صورتحال پہ سندھ کے اندر آ کے ایک اجلاس کی صدارت کرتے ہیں, وہ تو کہیں سے ایڈوائز نہیں آئی. وہ اگر بلوچستان میں جا کے اگر صدارت کرتے ہیں تو وہ تو کہیں پہ ایڈوائز نہیں آئی. تو یہ جو کانسٹیٹیوشنل رول کی آپ بات کریں بائی بک, یہ بات تو صحیح ہے, لیکن پریکٹس میں ہم دیکھ رہے ہیں کہ آصف علی زرداری صاحب جب گزشتہ مرتبہ بھی صدر تھے تو ان کا رول جو تھا وہ کافی اپنا افیکٹو رول تھا اور کافی مثبت رول تھا. اب بھی اگر اس وقت اس کا جو ابھی یہ تھوڑا عرصہ ہوا ہے ان کو صدارت کے منصب پہ آئے ہوئے, لیکن اب بھی اس کا رول جو ہے وہ کافی معاملات میں پرو ایکٹیو رول ہے. وہ جو اپنا ثواب اپنا وزیر اعظم کے انتظار میں بیٹھے رہیں کہ وہ تجویز آئے تو وہ کریں, لیکن صدر آصف علی زرداری صاحب خود انیشیٹو لیتے ہیں, اس پہ کام بھی کرتے ہیں. دیکھیں آپ کی بات پارشلی درست ہے. صدر آصف علی زرداری جو آپ نے گزشتہ دور کی بات کی نا, اس وقت مرکز میں پاکستان پیپلز پارٹی کی حکومت تھی. اب مرکز میں پاکستان پیپلز پارٹی کی حکومت نہیں ہے. بلوچستان اور سندھ کی جو آپ نے بات کہی وہ اس لیے ممکن ہو پایا کہ بلوچستان میں, سندھ میں تو پیپلز پارٹی کلی طور پر جو ہے وہ مختار ہے, اور بلوچستان میں بھی پیپلز پارٹی کا وزیر اعلیٰ, اور یہ انہی کے انیشیٹو پر, یعنی بلوچستان حکومت کی دعوت پر اور سندھ حکومت کی دعوت پر ایک طرح سے اجلاس ہوتا. تو یہ تمام اسٹیک ہولڈر کے ساتھ مشاورت کے بعد یہ اجلاس ہوا تھا. یہ اس بات کو سمجھنے کی ضرورت ہے. لیکن یہ جو موجودہ صورتحال ہے اس میں جس صورتحال کا سامنا پرائم منسٹر کو ہے, شہباز شریف کو, یہ میری ذاتی اطلاع ہے کہ شہباز شریف اور جو صدر مملکت ہیں وہ رابطے میں, صدر ان کو مشورہ دیتے رہتے ہیں, لیکن صدر کو رول اس وقت مرکز میں اسی وقت پلے کر سکیں گے جب شہباز شریف چاہیں گے. اس کا عندیہ شہباز شریف نے دے دیا ہے رانا ساولہ کے ذریعے. انہوں نے کل یہ کہا ہے کہ پریزیڈنٹ کو پرائم منسٹر ایک سمری بھجوا رہے ہیں, اور اس کے بعد ریکنسیلیشن کی جانب بات بڑھے گی. لیکن ایک اور بات کو بھی سمجھنے کی ضرورت ہے کہ ریکنسیلیشن اس وقت ہو سکتی ہے جب مختلف فریقین جو ہیں وہ اس بات پر راضی ہو چکے ہوں کہ اچھا ٹھیک ہے, کوئی تیسرا آدمی انیشیٹو لے تو ہم آگے بڑھیں گے. کیونکہ اب ہر جگہ اگر یہ فیلنگ ہے کہ ریکنسیلیشن ہونی ہے تو تب ممکن ہے. اب اس وقت تو پی ٹی آئی یہ سمجھتی ہے کہ وہ حکومت کو لتاڑ کر, وہ اسٹیبلشمنٹ کو جھکا کر, وہ صدر کو جھکا کر, ان کو برا بلا کہہ کر, ان کو گالیاں بک کر, عدلیہ کو جھکا کر جو ہے وہ اپنے مقاصد حاصل کر لے گی. تو اس وقت ریکنسیلیشن کے لیے چلیں اس بات کو آگے بڑھاتے ہیں. اعجاز احمد صاحب, میں اپنا سہیل سانگی صاحب کا ویو پوائنٹ شامل کرتا ہوں. صحیح ہی جکا پنجو پی ٹی آئی جی جکا ضد ہٹھ یا جکا وہ پنجے ان تاں چڑھن لائے تیار نہ آهن, انہی جو آخر حل چھا ہے. یاد ڳالهه اعجاز احمد صاحب صحیح تھا چون ته بھئی جڏهن دھرو جڏهن ٻنهي پاسي کان کا پنجو ڏيکاري ويندي ریکنسیلیشن جي هڪڙي پنجو خواهش ڏيکاري ويندي یا تاثر ڏنو ويندو یا ان کي ضرورت محسوس ٿيندي, تڏهن ریکنسیلیشن ۾ معاملا وڌي سگهندا. पोइ ٽون ٽي ڌر جيڪا ہے ان ۾ رول ادا ڪندي. پر پی ٹی آئی تو कंहिं बि तरह ते نہ وزیر اعظم کي, نہ صدر صاحب کي, نہ پیپلز پارٽي کي, نہ پي ايم ايل کي, نہ कंहिं ॿي سياسي ڌر کي کچھ قبول ڪرڻ لاءِ تيار ئي نہ آهن. ॾिसो इन में हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे उहा ॾाढी असांखे ॾिसण जी आहे त इन पंहिंजे मौक़िफ़ तां जहिड़े नमूने सां पी टी आई क़ाइमु आहे
त भई जीअं एजाज़ ॿुधाए पए त हिन सभिनी खे लताड़े ऐं हुनजी ॻाल्हि मञी वञे, हीअ सभु जेके चूंडूं आहिनि उहे बि जेके ठीकु न थियूं वग़ैरह वग़ैरह, त उहो उन ते हू बीठल आहे। ॿिए पासे असां जेकॾहिं ॾिसूं त 9 मई जे हवाले सां जेको DG ISPR जो बयानु हुयो, प्रेस कॉन्फ्रेंस हुई, त ॿिए पासे उहो आहे, त उन में त इहो बिल्कुलु ईअं थो लॻे त इहे ॿई धुरियूं जेके आहिनि से इन जे लाइ तयारु न आहिनि। हीउ जेको बि हिक ॿिए जे ख़िलाफ़ु जे ॿियनि लफ़्ज़नि इहो खणी चइजे त आम ॿोली में भई हिक ॿिए ते जेको हिननि केस आहे उहो ॿिन्हिनि जो हिक ॿिए जे ख़िलाफ़ु आहे। इन जे करे इहो चयो न त माफ़ी घुरो, मतिलबु आहे हुन हिकिड़ी इहो ॾिनो हिकिड़ो, जेकॾहिं माफ़ी घुरो त ॻाल्हि खे अॻिते वधी सघे थी। पर असांजे पंहिंजो जंहिं ते पंहिंजो बानी PTI चयो त माफ़ी त मूंखां घुरनि। मां उहो ई चवणु पियो चाहियां त इहे ॿई धुरियूं पंहिंजे पंहिंजे मौक़िफ़ ते अटल बीठल आहिनि, ॿिन्ही में का बि लचक कोन थी नज़र अचे। हिकिड़ी ॻाल्हि PTI हाणे इन इंतज़ार में आहे त को इन्हनि जे अंदरि को अहिड़ो को जंहिंखे पाण चऊं घर में घोटालो को पवे त पोइ हू उन जे नतीजे में का धुर हिन जो पासो खणे या हिन खे किथे स्पेस मिले, हिन जा कुझु मुतालबा मंझी वञनि ऐं उनखां पोइ अचे। या कल्ह ताईं जेका ॻाल्हि आई पई उहा इहा पई आई त PTI इन ते ॻाल्हि इनिशिएट करण लाइ तयारु आहे त इमरान ख़ान खे रिहा आज़ादु कयो, प्लस इहो त जेके मेजर केसिस आहिनि उहे जेके आहिनि उहे उन्हनि में उन्हनि खे रिलीफ ॾियो, उहे केस वापसि वठो, त पोइ जेको आहे सो ॻाल्हि हिन वञी सघिजे थो। पर इन हवाले सां अञा ताईं गवर्नमेंट जे तरफ़ां या ख़ुदि जेको सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट जे तरफ़ां को बि रदअमल न आयो आहे। त हीअ हिकिड़ी अहिड़ी पॉइंट थी सघे थी जितां हिकिड़ो एंट्री पॉइंट जंहिंखे खणी चइजे, उहो इहो थी सघे त भई केसनि में बेल थी वञे। ऐं हू बि जेको आम तासुरु आहे उहो इहो आहे त गुज़िरियल हफ़्ते खनि खां जेके ख़बरूं आयूं आहिनि उन में इहो ई आहे त अदालतनि जे तरफ़ां जेको ज़मानतूं थी रहियूं आहिनि उनखे हिकिड़ो इंडिकेशन सम्झो थो वञे। न पर उहे अदालतुनि जो जेके पंहिंजो ज़मानतूं अचनि थियूं उनजे हवाले सां त अदालतुनि ते सख़्तु रद्द-ए-अमल आयो आहे। उज़मा कारदार साहिबा खे मां वरी कोट थो कयां, पंहिंजे प्रोग्राम में हुन चयो हुयो त इहो जेको अदालतूं ॾियनि पियूं ग़लति पियूं कनि। ख़ुदि जेके ही लॉ मेकर्स जो जेको रद्द-ए-अमल आहे उहो बि इन ॻाल्हि जी इंडिकेशन करे थो पियो। ख़ुदि पंहिंजो फैसल वावडा बि चयो त रऊफ़ हसन जेको आहे उहो जेको अदालतुनि लाइ जज साहिबान लाइ जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो उन खे त को नोटिस न मिलियो, असांखे नोटिस मिलियो। त अदालतुनि ते ख़ुदि हुकूमती धुर जा जेके पंहिंजो जेके MP MNAs आहिनि ऐं पंहिंजो पार्लियामेंट पंहिंजो सेनेटर्स आहिनि उहे ख़ुदि तनक़ीद पिया कनि त अदालतुनि जो रवैयो इन हवाले सां जेको आहे उहो बिल्कुलु उनखे उन तरह ॾिसनि पिया जीअं बंदयाल साहिब जो पंहिंजो हुयो। हिन सुप्रीम कोर्ट खे बि हुकूमती धुर जा लॉ मेकर्स ईअं पिया पेश कनि। 2-3 जेके नाला आया आहिनि इहे छा वाकई जेके इन्हनि जी पार्टी आहे उन जा नुमाइंदा आहिनि या जिन पार्टियुनि हिननि खे सेनेट में वोट ॾिना वाकई उन्हनि जा नुमाइंदा आहिनि? इहो वॾो हिकिड़ो क्वेश्चन आहे। तासुर त हिन जो उबतड़ मौजूदु आहे त इहे त अलाए कंहिंजा नुमाइंदा आहिनि, इहे त सियासी धुरियुनि जा आहिनि ई कोन। तासुर त इहो बि आहे त इन जे करे इन्हनि खे को असीं हुकूमत जे खाते में ॻणियूं या इहो सम्झूं त हुकूमत जे उन कंहिंजा हिसो थी सघनि था, मुंहिंजे ख़्याल में इहो कोन्हे। इहो उज़मा कारदार बि ठीकु पियो चयो, हुन में त उन मतिलबु त पंहिंजी इलाही सारियूं शयूं ॾाढे चिटे तरीक़े सां ॿुधायूं हुयूं। चलो सही हिकिड़ो वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी के प्रोग्राम खे अॻिते वधायूं था। एजाज़ अहमद साहब आप भी हमारे साथ रहिएगा। नाज़रीन वठूं था वक़फ़ो, वापस प्रोग्राम खे अॻिते वधायूं था। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ आहे मुल्क जे अंदरि इदारनि जे विच में जेको टकराव वारी सूरत-हाल आहे उनमें निकिरण जो गस कहिड़ो थी सघे थो ऐं उनमें कहिड़ो किथां खां को इनिशिएटिव थी सघे थो ऐं हिन वक़्तु जेको उहो टकराव आहे उनमें जेका पोज़ीशन आहे मुख़्तलिफ़ असांजे आइनी ऐं पंहिंजो रियासती इदारनि जी उनजी सूरत हाल जेका आहे उनजो जाइज़ो पिया वरितोसीं। जी एजाज़ अहमद साहब, आपकी तरफ आते हैं कि अब इसका वे फॉरवर्ड है क्या यहाँ से निकलने का? वे फॉरवर्ड तो 2 हो सकते हैं। एक तो वही 2 बात आप कर रहे हैं कि रिकंसिलिएशन की जानिब बढ़ा जाए
और रिकन्सिलिएशन हो सकती है। देखिए ना, पाकिस्तान पर रियासती जो है वो आइन की खिलाफ वर्जी करने वाले या पाकिस्तान के खिलाफ बंदूक उठाने वाले जो बलोच लीडर्स हैं, उनको मेन स्ट्रीमिंग के लिए उनको जब माफी दे दी गई तो ये माफी पीटीआई के लिए भी हो सकती है, लेकिन ये आम माफी का ऐलान करना होगा। ये आम माफी का ऐलान उस वक्त हो सकता है जब वो जो डीजीआई इख्तियार ने एक राह सुझाई है कि आप जाइए कौम से माफी मांगिए, क्योंकि आप 9 मई के जिम्मेदार हैं, तो जब तक आप कौम से माफी नहीं मांगेंगे, अपना जुर्म तस्लीम नहीं करेंगे, रिकन्सिलिएशन की जानिब बढ़ा नहीं जा सकता। दूसरा ये कि वो तमाम अदारे अपनी अपनी हुदूद में रहें और आइन और कानून को प्रिवेल करने दिया जाए। ये जो आप अभी अदालतों वाली बात कर रहे थे और जमानतों वाली बात कर रहे थे, कानून का जो बुनियादी उसूल है वो उसमें ये कहा और उसमें ये पढ़ाया जाता है। मैंने सुहेल साहब को पता है, मैंने एक जमाने में ये लॉ पढ़ा है सिंध लॉ कॉलेज में, फिर एग्जाम नहीं दे सका था। ये जो लॉ के जो बुनियादी फलसफा है उसमें ये कहा जाता है कि जो मुजरिम होता है ही सपोज टू बी द डार्लिंग ऑफ द कोर्ट, लेकिन डार्लिंग ऑफ द कोर्ट के लिए जब आप अदालत लगाते हैं, उसको आप जमानत देना चाहते हैं, जमानत उसका हक होता है, लेकिन वो आइन कानून के ज़ाब्ते में रहकर दी जा सकती है। आप उसको जमानत के साथ साथ, जैसे जस्टिस इरशाद हसन खान ने मुशर्रफ को लीगल भी करार दे दिया था और उसको आईनी तरमीम की इजाजत दे दी थी, आप ये नहीं कर सकते कि आप कानून से बियॉन्ड जाकर कुछ ऐसी सहूलियात दे दें जो जेल मैनुअल में जिनकी इजाजत नहीं है। अगर आप अपनी अपनी जगह पर कानून को प्रिवेल करने देंगे तो सबसे ज्यादा मुझे वो चर्चिल का कोट याद आता है, जब उसको लोगों ने पूछा कि जी वो हिटलर वहां तक जगह तक पहुंच गया, तो उसने कहा कि देखें हमारी अदालतें इंसाफ कर रही हैं कि नहीं, और उसने उसका ये कोट मशहूर है कि जब तक अदालतें इंसाफ कर रही है हमें कोई खतरा नहीं है। अगर अदालतें इंसाफ पर मबनी फैसले कर रही होती तो फैसल वावडा को तौहीन अदालत का नोटिस जारी करने की जरूरत न पेश आती, ना ही मुस्तफा कमाल को उसने बुलाने की जरूरत न पेश आती। लेकिन अब भी आप देखें ना कि फैसल वावडा ने और मुस्तफा कमाल ने प्रेस कॉन्फ्रेंस में जो कुछ भी कहा, उससे कहीं ज्यादा तो रऊफ हसन ने अपनी प्रेस कॉन्फ्रेंस में कहा उनसे पहले, उससे ज्यादा तो कहीं नाम चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान का नाम लेकर असद तूर कहता है, उससे ज्यादा तो पाकिस्तान का चीफ जस्टिस का नाम लेकर लतीफ खोदा ने बातें की हैं, उससे ज्यादा तो पीटीआई का हर दूसरा आदमी कर रहा है, शोएब शाहीन से लेकर बाकी सारे लोग तक। खुद इमरान खान क्या कह रहे हैं, बस वो आर्मी चीफ को भी धमकियां लगा रहे हैं, लेकिन वो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान को भी धमकियां लगाते हैं। कल ही उन्होंने एक और प्रक्रिया को प्रेशराइज करने का नया एक इकदाम मुतारिफ कराने का कहा है कि वो जिन जज साहब ने उनके खिलाफ केस का फैसला दिया है उनके खिलाफ जो है रेफरेंस फाइल कर दिया जाए। तो ये जो आपको लगता है कि आपको लगता है कि अब की जो अदलिया है वो भी जो फैसले कर रही है, वो जो हम बदियाल साहब की चीफ जस्टिसशिप में जो हम फैसले होते थे, रिलीफ मिलता था पीटीआई के बानी को और उसके अपना सपोर्टर्स को, आपके ख्याल में ये जो तासुर है जो दे रहे हैं हमारे वावडा से लेकर मुस्तफा कमाल से लेकर उस्मा कारदार से लेकर ये सब लोग, वाकईतन इस तरह की इस तरह का माहौल है? यकीनी तौर पर ये तासुर तो मौजूद है और बड़ा पुख्ता तासुर मौजूद है। मिसाल के तौर पर मैं अदलिया की आज़ादी का बड़ा अलमदार हूँ, मुजाहरों में भी शरीक होता रहा हूँ, लेकिन प्रॉब्लम यह है कि मैं ये समझता हूँ कि अगर जज को ये नहीं पता कि उसने खत लिखना है तो किसने लिखना है, अगर जज ने अगर 6 जजेस ने चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट को खत लिखा था और उन्होंने उस पर अमल नहीं किया था, तो फिर उनको चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान को खत लिखना चाहिए था। उन्होंने खत लिखा, सुप्रीम जुडिशियल काउंसिल को साथ ये तजवीज दे दी कि वहां एक कन्वेंशन बुलाया जाए ताकि सब तकरीरें करें और वो तकरीरें ऑन एयर जाए। तो ये जो मामला है, मैं अगर चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान होता तो मैं उनको ये तजवीज करता कि ये खत आप सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को एड्रेस करें, ना कि सुप्रीम जुडिशियल काउंसिल के सदरा को, और फिर उनको ये सोहेल सानी साहब की तरफ चलते हैं। सानी साहब, एजाज अहमद साहब त चवे पियो त जेका बंदियाल साहब जे ॾींहनि में पीटीआई खे रिआयत मिलंदी हुई उहो साॻियो सिलसिलो हाणे बि हले पियो। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु जेका सूरत आहे उहो इन जे करे ख़राब थी आहे जो इदारा जेके बि इदारा हुया उन्हनि पंहिंजूं जेके बि दायरा हुया उन्हनि खां ॿाहिरि खेॾणु शुरू कयो। सूरत हा अच्छा सूरत हा सभई खेॾनि, हींअर सभई पिया खेॾनि, अॻे को कॾहिं पियो खेॾनि, हाणे सभई पिया खेॾनि।
इहो बिल्कुलु उहो छा क्रिकेट में चवंदा आहिनि त भई उहो शुरू हितां थींदो आहे त पहिरीं हिकिड़ो माण्हू डोड़ंदो आहे, पोइ ॿ पिया डोड़ंदा आहिनि, उनखां पोइ सभई पिया डोड़ंदा आहिनि। त पोइ हींअर जेको आहे सभई पिया डोड़ण वारो मसइलो आहे ऐं को पतो न पियो पवे त केरु कंहिंजे तरफ़ां पियो खेॾे। उहो खणी वेठल कहिड़े हंध ते आहे उहो हिकिड़ी अलॻि शइ आहे, पर केरु कंहिंजे तरफ़ां पियो खेॾे इहो को सम्झ में कोन थो अचे। इन जो हिकिड़ो तरीक़ो जेको एजाज़ साहब ॿुधायो पए उहो बिल्कुलु थी सघे थो, बशर्ते कि असां सभु शयूं छॾे हाणे खां ई भले इहो चवनि पिया हाणे जेको हर को इदारो पंहिंजे हदुनि में रहंदो, ठीकु आहे, इहो बि ठीकु आहे, पर इहो तेसि ताईं न थी सघंदो। असां ऐलान ॿुधो हुयोसीं सांगी साहिब, तव्हांखे यादि आहे ऐलान ॿुधो हुयोसीं, चयो वियो असांजे ॿिनि ज़िम्मेवार ऑफिसरनि जी प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं चयूं त फरवरी 21 ताईं असां मदाख़लत कंदा हुआसीं, पोइ हाणे असां एज़ एन इंस्टीट्यूशन इहो फ़ैसिलो कयो आहे त असां मदाख़लत न कंदासीं। उहो त हलियो वियो न साईं, उहो त वसियत करे हलियो वियो न, उहो त वसियत थी न, वसियत ते अलाए पोइ अमल कनि था नथा कनि इहो मसइलो आहे न सर। त इन में जेका हाणे जेका सूरत हाल बीह सघे थी उहा इहा बीह सघे थी त इन जो गैर रवायती इहो थी सघे थो त भई जेके बि असांजो प्रेसिडेंट साहिबु आहे, वज़ीर अज़म आहे, चीफ जस्टिस आहे ऐं साॻिए तरीक़े सां जेके असांजी सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट आहे, इहे सभई गॾिजी करे विहनि या अलॻि अलॻि विहनि जेको बि, त उतां खां का ॻाल्हि हिकिड़ी गैर रवायती तरीक़े सां जंहिंखे रिकंसिलेशन माने पॉलिटिक्स। यस साईं, जो एजाज साहब सुना आपने, सांगी साहब कहते हैं कि ये जो आइन के अंदर जो आप कह रहे हैं कि तजवीज़ जाए सदर साहब वो फिर कह रहे हैं वो आइनी ज़ाब्तों से और आइनी तरीक़ेकार से हमें ये मसला सुलझाने से रहा, हमें आउट ऑफ बॉक्स गैर रिवायती तरीके से कुछ करना होगा। उसके लिए तमाम स्टेक होल्डर्स के बीच में कोई कम्युनिकेशन की लाइन डेवलप होनी चाहिए, वो फॉर्मल हो या इनफॉर्मल हो, वो अपना बैकग्राउंड में हो, ये अपना जाहिर हो, लेकिन एक कम्युनिकेशन की लाइन सब स्टेक होल्डर्स में डेवलप होनी चाहिए। जी यकीनी तौर पर जो उस वक्त भी मैं बात कर रहा था उसमें सदर मुमलिकत जो है वो सदारत के ओहदे से हटकर एक किरदार अदा कर सकते हैं और वो एतजाज एहसन और लतीफ खोसा जैसे लोगों के जरिए कर सकते हैं, क्योंकि लतीफ खोसा के साथ उनकी जो 40 साल पुरानी दोस्ती है वो किस वक्त काम आएगी अगर आप काम ना आ सके। तो उन लोगों के जरिए वो पीटीआई को ये बावर करवा सकते हैं कि आप जिद छोड़कर जरा मुफाहमत की जानिब आए, और लेकिन उसका तरीका वही है जो मैं बहुत अरसे से ये कहता हूं कि पाकिस्तान जिस सिचुएशन में पहुंच गया है, हमें यूं समझिए कि एक फ्रेश स्टार्ट की जरूरत है। तसादुम हो चुका है, हम ये समझ रहे हैं कि तसादुम होना बाकी है तो ये गलत है, तसादुम हो चुका है। अब हम उसके नतायज का इंतजार करेंगे तो बेवकूफी होगी, तो उसके लिए जरूरी है कि सब। अब एक और नुकता एजाज साहब, मैं आपका भी उपयोग लेना चाहता हूँ इस पे। पीपल्स पार्टी तो इलेक्शन से पहले बिलाल भुट्टो जरदारी साहब रिकंसिलेशन के उस पे बात करते रहे हैं, अब भी अगर वो उससे बात होती है तो वो एक तो क्या पीएमएल-एन भी रिकंसिलेशन का अपना उसके अंदर भी अपना एक फील है, अर्ज उसको महसूस कर रहे हैं कि वो रिकंसिलेशन की तरफ जाया जाए, या वो समझते हैं कि ये इस्टेब्लिशमेंट अपना हमारी अस्करी क़यादत और पीटीआई का पंगा जितना मजीद आगे बढ़ेगा उसका फायदा पीएमएल-एन को होगा? पीएमएल-एन की क्या पोजीशन है एक्चुअली फैक्चुअली? देखिए पीएमएल-एन हो या पाकिस्तान पीपल्स पार्टी, उसमें कुछ डब्स और कुछ हॉक्स मौजूद है दोनों जानिब। जो हॉक्स हैं वो तो ये समझते हैं कि ठीक है पीटीआई जो एस्टेब्लिशमेंट के साथ लड़ाई कर रही है इसको आगे बढ़ना चाहिए, लेकिन डब्स जो हैं वो इस बात पर तैयार हैं। पीएमएल-एन का बड़ा हिस्सा, और इसको तो राना सनाउल्लाह ने ऑफिशियली कह भी दिया है कि अगर पीटीआई के साथ मुज़ाकरात होते हैं तो हमें कोई एतराज नहीं है, बल्कि नवाज शरीफ ने तो इससे आगे बढ़कर भी एक बात की थी कि अगर वो पीटीआई आगे बढ़कर बात करना चाहे तो हम तैयार हैं बात करने के लिए। अब ये पीटीआई पर डिपेंड करता है, पीटीआई के अंदर से लोगों को कायल करना होगा, और वो कायल सिर्फ इमरान खान को करेंगे तो बात होगी। आप गुज़िश्ता रोज की तकरीर सुन लें जो अली अमीन गंडापुर ने की और उसमें जो धमकियां लगाई, इसका मतलब है कि अभी तक पीटीआई जो है वो नीचे आने पर तैयार नहीं है अपनी पोजीशन से। एतजाज एहसन जैसे लोगों को अपना रोल प्ले करना होगा कि वो आगे बढ़े और पीटीआई को मुज़ाकरात की मेज पर लाएं। जब आप मुज़ाकरात की मेज पर बैठ जाते हैं तो फिर बहुत कुछ लो और कुछ दो पर हो सकता है। दुनिया में सबसे बड़ा जो एक क्लैश था वो आपको याद होगा 70s में आयरिश रिपब्लिकन आर्मी और बरतानिया के दरमियान हुआ था। वो आपने बातचीत के जरिए हल होते देखा। पाकिस्तान में भी हमने नवाज शरीफ और बेनजीर भुट्टो के दरमियान जो लड़ाइयां होती थी
उनका हल हमने चार्टर ऑफ डेमोक्रेसी की सूरत में देखा। उसी चार्टर ऑफ डेमोक्रेसी के बाद मुशर्रफ ने भी अपनी वर्दी उतारी और इलेक्शन की जानिब गए। तो बातचीत ही मसले का हल है, उसके अलावा पाकिस्तान के मसाइल का कोई हल नहीं है। एक वक्फा शामिल करते हैं प्रोग्राम में और उसके बाद आके हम बात करते हैं कि IMF के जो शराइत हैं, जेके IMF जा शर्त आहिनि, उन्हनि जो इम्पैक्ट जेको पवंदो, उन्ही सां ही जेका अॻे जेका हुकूमत जे मथां हिकिड़ो दबाव आहे, प्रेशर आहे पंहिंजो जेको, उनखां पोइ हुकूमत जेकॾहिं इहे IMF जे शर्तनि ते वञण खां पोइ जेको उनजो माण्हुनि आम माण्हुनि जी ज़िंदगी ते जेको इम्पैक्ट पवंदो, उनजो ख़ुदि जेको रद्द अमल ईंदो, हुकूमत लाइ उहो केॾो आसान हूंदो या केॾो मुश्किल हूंदो उनखे रद्द अमल खे फेस करणु। वक़्फ़ो वठूं था नाज़रीन, वक़्फ़े खां पोइ असां सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू कयूं था IMF सां पाकिस्तान जे ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, पर जेके हेल ताईं ख़बरूं आयूं आहिनि उहे ख़बरूं इहे आयूं आहिनि त IMF जेको आहे पाकिस्तान खे जे लाइ जेके शर्त रखिया पिया वञनि, उन्हनि शर्तनि में ज़ाहिर आहे IMF जो बुनियादी शर्त इहो ई हूंदो आहे त जेको बजट डेफिसिट आहे उहो घटायो ऐं पंहिंजा रेवेन्यू कलेक्शन वधायो, ताकि उहे तव्हांजी मुल्क जे जेके कर्ज़ आहे उहो वापसि थियण जो को सिलसिलो ठही सघे। हुकूमत वटि उन सिलसिले में असां वटि रिवायती तरह जेके तरीक़ाकार रहिया आहिनि उहे इहे ई रहिया आहिनि त इनडायरेक्ट टैक्सिस वधाइणा आहिनि, उनमें बिजली जूं क़ीमतूं वधाए छॾिबियूं, उनमें तेल जूं क़ीमतूं वधाए छॾिबियूं, ताकि आम माण्हू, मुल्क जो 24 करोड़ माण्हू जेको उहो जेको उनमां उन्ही ते उहो भार पवे, आम माण्हू ते भार पवे, बजाए जेके असां वटि जेको माली तरह मुस्तहकम जेको तबिको आहे, जेको अमीर तबिको आहे, उन्ही जे मथां टैक्सिस विझनि। इक़्तिसादियात जी ॿोली में हिकिड़ा सिधा टैक्स डायरेक्ट टैक्सिस हूंदा आहिनि, हिकिड़ा इनडायरेक्ट टैक्सिस हूंदा आहिनि। इनडायरेक्ट टैक्सिस जेके आहिनि उहे अवाम जे मथां ईंदा आहिनि ऐं डायरेक्ट टैक्सिस जेके हूंदा आहिनि उहे सिधी रीत जेका उन माण्हू वटि ते वेंदा आहिनि जंहिंजी का प्रॉपर्टी हुजे, जंहिंजी का वेल्थ हुजे, जंहिंजी का इनकम हुजे, उहे जेके टैक्सिस आहिनि उहे डायरेक्ट टैक्सिस थियनि था। पर असांजे मुल्क में जॾहिं बि मामला थियनि था, जॾहिं बि माली बहरान अचे थो, माली मसइला थियनि था, IMF सां डील करणी हुजे थी, त हुकूमतुनि लाइ, हर हुकूमत लाइ आसान तरीक़ो इहो हूंदो आहे त उहे जेके आहिनि इनडायरेक्ट टैक्सिस ॾे हलिया वञनि। हिन वक़्तु बि पेट्रोलियम जे मथां जेको आहे, पेट्रोलियम प्रोडक्ट्स जे मथां कार्बन टैक्स लॻाइण जूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि ऐं ॿियूं इन तरह जूं इनडायरेक्ट टैक्सिस जेके आहिनि उहे पंहिंजो कंसीडरेशन में आहिनि। पर ज़ाहिर आहे जॾहिं इहे टैक्सिस लॻंदा ऐं अवाम जे मथां जेको भार पवंदो, जेका अॻे बि माण्हुनि जी ज़िंदगी जेका आहे उहा तंग थी वई आहे, अहिड़ी सूरत हाल में अवामी रद्द अमल जेको आहे अची सघे थो। ऐं उन अवामी रद्द अमल में हिकु तरफ़ मौलाना फज़लुर रहमान साहब, PTI, अचकज़ई साहब जो जेको सरबराही में जेको इतिहाद आहे, इहो उनखे कीअं कैपिटलाइज़ कंदो ऐं हुकूमत लाइ कहिड़ा मसइला बजट खां पोइ अचण वारा आहिनि, IMF जी डील खां पोइ अचण वारा आहिनि, उन ते गुफ़्तगू कयूं था। सांगी साहब, तव्हां छा था सम्झो हिन सॼे मंज़रनामे खे? असां जेकॾहिं इहो चऊं त IMF चवे पियो त भई तव्हां वञी टैक्स लॻायो। IMF चयो त बाबा तव्हां असां खां जेकॾहिं कर्ज़ु वठंदो त उहो वापसि कीअं कंदो, हुनजो सिर्फ़ु इहो ई शर्त आहे। तव्हां वटि वापसि करण जे लाइ को तव्हां शकिल न पिया कढी सघो, नतीजे में हू तव्हांखे ॿुधाए बाबा हीअ तव्हां हितां हीअं करे सघो था। ॿी जेका वॾी ॻाल्हि आहे उहा आहे थी सॼो जॾहिं असां वटि मुआशी बहरान हेॾो सॼो आहे जंहिंमें ज़रे घटि मुल्क जेको आहे सो उन डिफॉल्ट ते आहे, दिवाले कढण ते आहे, त अहिड़ी सूरत में असां पंहिंजो ख़र्चु घटाइण लाइ तयारु न आहियूं, असां माण्हुनि खे वधीक बर्डन करण लाइ तयारु आहियूं। छाकाणि जो हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे उहा आहे त पाकिस्तान में जेको टैक्स आहे उहो GDP जो 3% आहे। इहो जेको करणु पिया IMF जॾहिं उहो करण ॾे वेंदी, IMF जा शर्त असीं मञूं था त 9% आहे, असांजी टैक्स टू GDP रेशो 9% आहे, 3% वधाइण जी ॻाल्हि सॉरी बिल्कुलु उनखे 3% वधाए जेको आहे उहो करणु पिया चाहिनि त 9% करणु पिया चाहिनि। त उन जो मतिलबु इहो थींदो त असां जेको आहे बुनियादी तरह सां पंहिंजा ख़र्च घटायूं। ॾिसो, इनकम वधाइण जो मतिलबु इहो आहे त ॿिए कंहिंजे असीं इहो भार पिया विझूं, इहो असीं किथां को कमायूं कोन पिया, असीं इहो माण्हुनि ते भार पिया विझूं। उहो असीं इहो था कयूं त भई जीअं तव्हां ॿुधायो सेल्स टैक्स वधाईंदा, सेल्स टैक्स वधाईंदा माना इनडायरेक्ट टैक्स आहे। पेंशन जेका आहे उहा टैक्सेबल थींदी ऐं साॻे तरह सां जेको कार्बन लेवी कनि या जेको पेट्रोलियम ते उहो कनि था त
त उहो बि अल्टीमेटली त आम माण्हू ते करिणो पवंदो न। आम माण्हू खे करिणो पवंदो, उन जो मतिलबु इहो थियो त माण्हुनि ते अञा वधीक भार ईंदो। ऐं तव्हां असां जेको ॾिठो त कश्मीर में जेके मामला थिया उहे पंहिंजी जाइ ते, पर हिकिड़ो जेको वॾो हिसो इन जो हुयो त भई उहो एॾो सॼो जेको भार आहे खणी न पिया सघनि, उहो हिकिड़ो उनजो हिकिड़ो इज़हार थियो। अच्छा, उहो उनजो इज़हार थियो त हिते पाणनि वटि कहिड़ो इज़हार थींदो, उहो हिकिड़ो वॾो सुवाल त छा बल्कि साम्हूं हिकिड़ी सम्झ में अचण जी ॻाल्हि आहे। माण्हू जॾहिं इहो सॼो सही न सघंदा त पोइ या त माण्हू इहो फ्री फॉल आर, माण्हू चोरियूं कनि, धाड़ा हणनि, फुर लुटियूं कनि, इहो कनि। ॿियो जेको थींदो उहो इहो थींदो त उहे रोडनि ते अचनि। हाणे इहो मतिलबु त मूंखे जेका सूरत हाल आहे उहा हर हाल में ॾाढी ख़राबु थींदी नज़र थी अचे। एजाज अहमद साहब, आप क्या समझते हैं कि ये जो मुल्क के इक्तिसादियात का मामला है, आपको याद होगा कि पीडीएम की जब गवर्नमेंट थी, शहबाज शरीफ साहब वजीर आजम थे, बिलाल भुट्टो ज़रदारी साहब वजीर खारजा थे, उस वक्त भी हमने अपना स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल बनाई थी, उसमें आर्मी चीफ साहब उसमें शामिल किया था हमने उसको, और फिर वो अपना एग्रीकल्चर के हवाले से और बाकी मामलात के ऊपर कहा गया था कि अब ये वन विंडो है, सारी दुनिया की इन्वेस्टमेंट जो अब आएगी। सऊदी अरब से बातें हुई, यूएई से बातें हुई, और फिर कहा गया कि सीपेक का जो दूसरा दौर है उसको शुरू कर रहे हैं, बहुत बड़ी इन्वेस्टमेंट आएगी, तुर्की से आएगी। अभी तक वो सारी चीजें अपनी जगह पर है, लेकिन अभी जो रिसेंटली हम आईएमएफ से बात कर रहे हैं तो उस वक्त हमें फिर एक इनडायरेक्ट टैक्सेस की तरफ जाना पड़ रहा है। और लेकिन उसके साथ साथ एक स्कीम जो इस वक्त चल रही है, जो बातें हो रही हैं, जो प्रपोजल आया कि सिमें बंद कर दी जाएंगी उन लोगों की जो टैक्स नेट में नहीं है, वो मामला अभी तक उस पर अमल नहीं हुआ। क्या इत्तला है और क्या तज्जिया है आपका? देखिए, जब अयूब खान के खिलाफ एक तहरीक चली थी, 4 आने की कीमत बड़ी थी चीनी की, तो उसके बाद कहीं बड़े फैसला साजों ने यह तय कर लिया था कि अब कोई तहरीक नहीं उठने देनी महंगाई के मौजू पर। लेकिन जुल्फकार अली भुट्टो आए, उन्होंने पाकिस्तान के लिए बैरून मुल्क दरवाजे खुलवाए और बड़ी तादाद में लोग बाहर चले गए। एक तो वो जो खुशहाली हमारे यहाँ आई वो अपने साथ जहाँ अच्छाई लेकर आई वहाँ कुछ मसाइल भी लेकर आई, और उसके साथ साथ और उसके नतीजे में हम इस बात से बेबहरा हो गए कि कीमतें बढ़ती रहे, हमने तो एहतजाज ही नहीं करना। ज़ियाउल हक ने उसमें करप्शन का अंसर भी शामिल कर दिया। अब होता यह है कि सरकारी मुलाजिम हो या टैक्सी वाला हो या कोई भी हो, वो अपने किराए बढ़ा देता है, मुतासिर मेरे और आप जैसा होता है। यहाँ पर मैं ये समझता हूँ कि पाकिस्तान को एक जरूरत है एक प्रो पीपल इकोनॉमिस्ट की। वो वजीर खजाना जो इकोनॉमिस्ट हो, जो अवाम का मसला समझते हैं और इकोनॉमिक पाए बढ़ाए। हम क्या करते हैं, हमारे पास 10 लाख आदमी टैक्स नेट से बाहर है, हम उसको टैक्स नेट में लाने की कोशिश नहीं करते। हम जो मौजूदा 18 लाख या 16 लाख लोग टैक्स नेट में मौजूद हैं, हम उन्हीं पर बर्डन डाले चले जा रहे हैं। अच्छा, फिर हम गरीब आता है। आपको याद होगा कि आसिफ अली जरदारी साहब जब सदर थे तो उस वक्त पीपल्स पार्टी ने अपना कोशिश की थी कि टैक्स नेट को ब्रॉडन किया जाए, और लेकिन वहां पे अपना एक रद्द-ए-अमल आया था। पीएमएलएन और एमक्यूएम ने बहुत उसकी मुखालफत की थी। अब भी जो हमारे पास है, ये जो ट्रेडर्स को अपना उसमें लाने की कोशिश की जा रही है, उस पर आप देख रहे हैं कि हम नहीं कर रहे। कितने अरसे से हम सुन रहे हैं कि 7 लाख 70 लाख कभी बताते हैं कि वो जो है लोग हैं जिनका हमने आइडेंटिफाई किया। शौकत तरीन और शौकत अजीज साहब के वक्त से सुन रहे हैं कि हमने आइडेंटिफाई किए हैं वो लोग जिनकी रहाइश, जिनकी गाड़ियां, जिनके बच्चों की स्कूलिंग, जिनके फॉरेन टूर्स जो है वो उनकी अपना बता रहे हैं कि वो टैक्सेबल है, लेकिन वो टैक्स नहीं देते तो हम उनको जो है अपना टैक्स नेट में लाएंगे, वो नोटिस जारी करेंगे। वो लोग अभी तक टैक्स नेट में नहीं ला सके। हम मुशर्रफ की हुकूमत हो, पीपल्स पार्टी की हुकूमत हो, नवाज शरीफ की हुकूमत हो, पीटीआई की हुकूमत हो, ये सारी हुकूमतें उन लोगों को टैक्स नेट के अंदर नहीं ला सकी। हम बरमला कहते हैं, फखरिया कहते हैं कि हमारी अनडॉक्यूमेंटेड इकोनॉमी जो है वो हमारी डॉक्यूमेंटेड इकोनॉमी से ज्यादा है। तो वो जो अनडॉक्यूमेंटेड है तो उससे टैक्स नहीं आता। जब हमारी ये सूरत हाल होगी तो ज़ाहिर है वो अफिलिएंट क्लास जो है वो उस अनडॉक्यूमेंटेड को डॉक्यूमेंट के फॉर्म में लाने के हवाले से मज़ामत करता है और हर हुकूमत पीछे चली जाती है। देखो ना, ये जो हमारे स्टेक होल्डर्स हैं या ये जो हमारे टैक्स पेयर हैं, ये तो टैक्स देना ही नहीं चाहते। कौन है पाकिस्तान में जो टैक्स देना चाहता है? नंबर 1।
नंबर 2 ये है कि ये बात ठीक है कि हमारी पैरेलल इकोनॉमी जो है वो हमारी इकोनॉमिक पाए से जो नेशनल इकोनॉमी पाए है उससे बड़ा है। दुनिया में ये कहीं नहीं होता। अब हमने देखा ना, हमने अपना बजट देना होता है लेकिन हमने अफगानिस्तान की जरूरियात पूरी करनी होती है, हमने सेंट्रल एशिया तक आटे की जरूरियात पूरी करनी होती है, हमने जो है वो हमारे यहाँ जो अजदाद पैदा होती है ज़राई वो अफगानिस्तान भी भेजनी होती है, और ये सारा 2 नंबर के तरीके से जा रहा होता है। फिर हमने अफगानिस्तान के डॉलर की जरूरत भी पूरी करनी होती है। इन चीजों को जब तक आप कर्ज नहीं करेंगे, जब तक आप इनके ऊपर चेक नहीं रखेंगे, तब तक ये मामला नहीं होगा। लेकिन एक बदकिस्मती ये है कि जब भी टैक्स नेट बढ़ाने की कोशिश की जाती है, कोई उमर सेलिया जो है वो ताजिरों को मिल जाता है और वो मरने मारने की बातें करना शुरू कर देता है, और उसके बाद वो कोशिश नाकाम हो जाती है। मुझे याद है वो सुपर सेल्स टैक्स की बात हो रही थी। अभी जो आज का सवाल था, अभी अगर इस मामले को, ये जो IMF के मामलात हैं, ये अगर ये अवाम पे बोझ डाला जाता है तो उसका रद्द-ए-अमल जो सांगी साहब कह रहे हैं, या तो लोग जो है वो फ्री फॉर ऑल होगा, लोग चोरी डकैती और उस तरफ चले जाएंगे, या फिर जो इस वक्त अपोजिशन है वो लोगों को रोडों पे ले आएगी। आपके ख्याल में उसके लिए हुकूमत के लिए मुश्किलात क्या पैदा हो सकती है? या आप समझते हैं कि वो जो अयूब खान को आपने कोट किया कि उसके बाद प्रोटेस्ट नहीं करने दिया जाएगा, तो आपके ख्याल में इस मामले को भी फिजल आउट किया जाएगा? हाँ बिल्कुल, यकीनी तौर पर। देखिए ना, हम तशद्दुद की तरफ चले गए, हम जमहूरी प्रोटेस्ट की तरफ नहीं गए। मेरा कहने का मकसद ये है, अब जो फ्रेड साहब ने वार्निंग दी है, ये बड़ी शदीद वार्निंग है। बड़ी मेहरबानी। तो मसाइल बढ़ते चले। एजाज अमन साहब, आपकी बड़ी मेहरबानी। साइंस फेयर संग साहब तान बड़ी मेहरबानी। नाज़रीन, गुफ्तगू ताम बदी मुल्क के अहम सियासी और इक़्तिसादी मामलन ते जो कोई प्रोग्राम में गुफ्तगू कई सो प्रोग्राम जो वक्त पूरो थे तो मेज़बान फयाज नाज असांजे बिनी पॉलिटिकल एनालिस्ट के इजाजत सदाई गॾु।